Good evening. My name is Mustafa from class Metric. Today my presentation topic is liver. Liver means jigar या जीरो. मेडिकल टर्म हेपाटो. जो जेको बायोलॉजी में पाण नालो ॾींदासीं मेडिकल उहा हेपाटो. स्टडी ऑफ हेपाटोलॉजी. जेका स्टडी कंदासीं वो हेपाटोलॉजी में. लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन ऑफ बॉडी मीन्स पंहिंजे जिस्म जो वॾे में वॾो अंदरूनी उज़ो. लार्जेस्ट ग्लैंड ऑफ बॉडी मीन्स पंहिंजे जिस्म जे अंदर वॾे में वॾो गदूद. सेकंड लार्जेस्ट ऑर्गन ऑफ बॉडी मीन्स पंहिंजे जिस्म जो ॿियो वॾे में वॾो उज़ो. कलर रेडिश एंड ब्राउन. कलर मीन्स रंग. हिन जो रंग जेको हूंदो आहे उहो भूरो हूंदो आहे या ॻाढ़ो हूंदो आहे. शेप वेज. हिन जी जेका शेप शिकिल हूंदी आहे उहा वेज हूंदी आहे. प्रेजेंट इन अपर एब्डोमेन कैविटी. इहो एब्डोमेन कैविटी जे अंदर प्रेजेंट हूंदो आहे. लोकेटेड राइट साइड मीन्स साॼे पासे ते ही मुश्तमिल हूंदो आहे. वेट 3 पाउंड ऑफ 1/4 kg. वेट मीन्स वज़न जेको हुनजो हूंदो आहे उहो 3 पाउंड हूंदो आहे या 1/4 किलोग्राम हूंदो आहे. लेंथ 20 to 22 सेंटीमीटर. जी जेका डेग हूंदी आहे उहो 20 या 22 सेंटीमीटर हूंदी आहे. 15/1.8 सेंटीमीटर. ये जो थोली हूंदी आहे 15/1.8 सेंटीमीटर. 2% बॉडी वेट ड्यू टू लिवर. हिन जो पंहिंजी बॉडी अंदर जेको वज़न हूंदो आहे वो लिवर जे करे 2% हूंदो आहे. इनक्लोज्ड इनकम्प्लीटली बाय पेरिटोनियम. ही पेरिटोनियम जे अंदर मुकम्मल तौर बंद हूंदो आहे. बिहाइंडेड डायाग्राम. इहो डायाग्राम जे पोयां हूंदो आहे. बिलो रिब्स मीन्स पसलिन जे पोयां. लिवर हैज 4 लोब. लिवर जा 4 लोब थियनि था. हिकिड़ो राइट लोब, लेफ्ट लोब and quadrate. Right lobe means largest lobe and left lobe means जो one intermediate lobe.